खोस्की शुगर मिल इंतजामिया पारां कमनि जी ट्राली ते 15 खां 30% गैर कानूनी कटौती जे ख़िलाफ़ इलाइक़े जे आबादगारनि तारिक घुमण, सादिक मला, जहांगीर पठाण जी अॻुवाणी में वॾे अंग में मिल जे गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खोस्की शुगर मिल जी इंतजामिया कमनि जी ट्राली ते गैर कानूनी 15 खां 30% कटौती करे रही आहे। गैर कानूनी कटौती रोकराइण ते मिल जो अमलो मिल जा गेट बंदि करे ड्राइवरनि ते तशदुद कंदा आहिनि। हिननि ॿुधायो त पाणी जी न हुअण करे इलाइक़े जा आबादगार अॻे माली तौर तबाह थी चुका आहिनि। मिल इंतजामिया गुज़िरियल साल जा कमनि जा बकाया रहियल करोड़ रुपया बि अदा न कया आहिनि। पहिरीं जी 50% ॾींदासीं, पोइ जी 30 अची आहे, 30 खां हाणे उहो बि असांखे कोन ॾींदा आहिनि। हीअं जेको ट्राली में हुनजी पेमेंट कोन ॾिनी आहे। असांजे मिल खोस्की एरिया जेका आहे असांजो कमांड जी कटौती कनि पिया ऐं परोका पैसा बि असांखे न ॾिना विया आहिनि। पिया करियो सिर्फ़ु हिन लाइ कि असांखे जेका साबिक़ा साल पोइ साल या पैसा आहिनि कमांड जा 130 जे हिसाब सां अञा ताईं कोन मिलिया आहिनि। हुनजे लाइ असीं इन खां अॻिते बि इन मिल वारनि खे गुज़ारिश कई हुई कि महिरबानी करे असांखे पेमेंट कई हुई, लेकिन उन्हनि चयो कि जीअं मिल हलंदी, मिल हलण खां अॻिते अव्हांजी पेमेंट अव्हांजे खातनि में ट्रांसफर थी वेंदी। पर अञा ताईं असांजी जेका मिल में पैसा आहिनि उहे अञा ताईं ट्रांसफर ते छुटा असांखे उन मां हिकिड़ो रुपयो बि कोन मिलियो आहे। उन खां बाद जेका असांजी मिल में कमाद अचे थो उहे ड्राइवरनि खे जेकॾहिं ड्राइवर चए थो कि बाबा असांखे कमाद जी कटौती न करियो, त हुन खां बावजूद कटौती करनि था। कटौती करण के बावजूद जेकॾहिं हू चए थो कि मिल मां को ॿिए मिल में कमाद खणी थो वञा, पोइ हीअ मिल बंदि कर, गेट बंदि करे हुनखे तड़ी थो करनि था। हुन खां पोइ मुश्किल सां को अहिड़ो बाअसर को ज़िम्मेदार आहे जंहिंजे चवण ते को हुनजी ट्राली निकिरे थी। बाक़ी जेका ग़रीब गुरबा आहे हुनजे लाइ पाबंदी